ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी बलोचिस्तान जी तंज़ीम खे टोड़े छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी बलोचिस्तान में नए सिर तंज़ीम साज़ी लाइ 6 रुकनी कमेटी जोड़े छॾी। कमेटी 2 महीननि अंदरि नई तंज़ीम लाइ पार्टी क़यादत खे तजवीज़ूं पेश कंदी। कमेटी मुकमल तौर ते गैर जानिबदार रहंदी। कमेटी जा मेंबर पाण को बि उहिदो वठी न सघंदा। कमेटी तंज़ीम साज़ी लाइ पार्टी जे सीनियर अॻवाननि ऐं डिवीज़न जे उहिदेदारनि खां तजवीज़ूं वठंदी। कमेटी में नवाब सनाउल्लाह ज़हरी, साबिर बलोच, सादिक उमरानी, सैयद इकबाल शाह, मीरबाज़ खेतरान शामिल। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी बलोचिस्तान जी तंज़ीम खे टोड़े छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी बलोचिस्तान में नए सिर तंज़ीम साज़ी लाइ 6 रुकनी कमेटी जोड़े छॾी। कमेटी 2 महीननि अंदरि नई तंज़ीम जे लाइ पार्टी क़यादत खे तजवीज़ूं पेश कंदी। कमेटी मुकमल तौर ते गैर जानिबदार रहंदे। कमेटी जा मेंबर पाण बि को उहिदो न वठंदा। कमेटी तंज़ीम साज़ी जे लाइ पार्टी जे सीनियर अॻवाननि ऐं डिवीज़न जे उहिदेदारनि खां तजवीज़ूं वठंदी।